आईजी सिंध गुलाम नबी मेमन साहब और एसएसपी शहीद बेनजीराबाद शबीर अहमद सेठार साहब मेहरबानी करके सकरन की राशि खालिद जोखियो और उसके बच्चों की फरियाद सुने। खालिद जोखियो की किस्तों पे ली गई 1984 मॉडल ट्रक जो 2 माह कबल चोरी हो गई, जिसकी वजह से वो होश आवाज खो बैठा। इसके घर वालों का गुजारा भी इसी ट्रक से होता था और वो रात दिन मेहनत मजदूरी करते ट्रक की किस्तें अदा करता था। ट्रक के चोरी होने और बीमारी की वजह से किस्तें अदा न करने की वजह से साबका ट्रक मालिकान ने भी बार बार पैसे मांगने शुरू किए, जिसकी वजह से खालिद को सदमे में बिस्तर पर पड़ा देखकर उसके घर वाले ज़ारों कतार रोते रहे। देख सकते हैं खालिद के घर वालों के आंसू और उनके घर में फाका कशी और खाने पीने की शय से लाचारी भी। इसके भाई ने आईजी और एसएसपी से फरियाद करते हुए कहा कि हमारा ट्रक वापस कराया जाए और भाई को लाचारी वाली जिंदगी से निजात दिलाई जाए। जी गाड़ी निकरी हुई तो पोइ मूंखां पुछी त मां ॿुधायो गाड़ी चोरी थी वई आहे। पोइ उन चोरी थियण खां पोइ हिन जो ओचितो दिमाग़ कमु छॾेसि। उन खां पोइ जीअं किरियो अञा ताईं इहो इन हाल कंडीशन में किताब चाक नथो थिए, दवाउनि जे लाइ भॼी भॼी बीठा आहियूं, किताब दवा दारू नथी लॻेसि। इन खां पोइ हाणे तव्हां चवंदा गंबड़ अस्पताल खणी वञूं। हाणे गंबड़ अस्पताल लाइ असां 3-4 लख रुपया हुजनि तॾहिं असीं खणी वञूं, पोइ ग़रीबनि जो इलाज त होॾे थींदो कोन। असीं ग़रीब आहियूं, असांजो जेको खाधो पीतो घर सॼो इन गाॾीअ पुठियां गुज़र सभु हर शइ। असांजा बच्चा बुखा थियनि, असां पाण परेशान आहियूं, असांखे का ॻाल्हि कोन्हे। हाणे असांजो भाउ बीमार पियो आहे। असीं पंहिंजे भाउ खे कयूं या गाॾी ॿुधाए भॼूं गाॾी ॻोल्हियूं। असां परेशान पंहिंजे भाउ में, असांखे हितां ई किथां जान कोन्हे छुटे त गाॾी किथां ॻोल्हियूं। असांजे एसपी खे गुज़ारिश आहे ॿियो या एस जो हथ सकन तानी जो असगर ओवाण इन खे ॿियो आईजी सिंध खे असांजा मदद कनि ऐं असांजो भरपूर मदद कनि जेतिरी थी सघे। असांजो भाउ बीमार आहे, हाल कोन्हे। अनवर बलोच, डिवीजन ब्यूरो चीफ मीडिया न्यूज़ एसडी नवाबशाह।